बरसात खां पोइ तमामु ख़ुशगवार ऐं ख़ूबसूरत मौसम थी वई आहे ऐं हीअ ॻोठ जूं ज़मीनूं बहितरीनु ॾेख ॾेई रहियूं आहिनि। ॾिसण वटि हीअ मंज़र तव्हां सां शेयर कजे थो, यकीनन तव्हांखे पसंदि ईंदो। हिन वक़्तु ज़मीन ते असीं माल जे लाइ लूसण जूअर गाह तौरु इस्तेमालु कंदा आहियूं। उन खां अलावा कुझु सब्जी जा आइटम्स आहिनि जंहिंमें टमाटा, बसर, भिंडी, तूरी वग़ैरह ऐं मिर्च पंहिंजे खाइण जे इस्तेमाल जे लाइ जेके तव्हां ॾिसो था पिया। टमाटा हींअर ॻाढ़ा कोन थिया आहिनि, अञा पका न आहिनि, कचा आहिनि। हीअ पका थींदा, हिन सां गॾु भिंडियूं बि आहिनि ऐं असां घर जे लाइ इस्तेमाल जे लाइ इहे पोखिया आहिनि। हीअ कुझु वाह जी कप सां वण बीठा आहिनि, हिनखे असीं सिंधीअ में बबूर चवंदा आहियूं। हीअ नंढो आहे, बबूर सां गॾु टाली ऐं ॿेर जा कुझु वण आहिनि ऐं हिते ट्यूबवेल बि आहे जंहिंसां असीं पाणी ॾींदा आहियूं ॿनी खे।